बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार दोस्तों, अॼु हिकिड़ी नई जिन्स ते असां बीठा आहियूं। नओं हिकिड़ो जीनोटाइप आहे। उन जे बारे में असल में छा आहे, जो आबादगार तमामु घणा सुवाल पुछंदा आहिनि त असां मजबूरन रिप्लाई उन्हनि जो कोन करे सघंदा आहियूं। हाणे पहिरियां खां मां तव्हांखे ॿुधायां त हिन जिन्स जो जेको आहे सीड रेट आहे उहो 50 kg इनफ आहे। 50 kg इन जे करे था ॾियूं त हिन में टेलरिंग कैपेसिटी माना 12 खां 15, 10 खां 12, 15, 14 ईअं टेलरिंग कैपेसिटी आहे। ॿूड़ो तमामु ज़बरदस्त हणे थी। ऐं हिन जी जेको आहे हाइट सेमी डार्क हाइट चइबी 90 खां 95, 92, 90, 88 एतिरो माना सेंटीमीटर जेको आहे हिन जी हाइट आहे। उन खां अलावा हिन जो कम्पैक्ट स्पाइक आहे। हिकु किराब जी लुक तव्हां ॾिसो, हिन जी कम्पैक्ट स्पाइक जो मतिलबु इहो आहे त घाटो हिन जो संग आहे। भले साइज़ में थोरो प्लांट पैनिक स्पाइक लेंथ जेका आहे उहा घटि आहे त को मसइलो कोन्हे। नंबर ऑफ सीट्स जेका आहिनि माना 75 खां 80 सीट्स हिकिड़े संग में आहिनि। ऐं बहितरीनु रेज़िस्टेंट वैराइटी आहे, रस्ट खां रेज़िस्टेंट आहे। रस्टिन में तमामु मां कंहिं बि क़िस्म जी रस्टिन में कोन थी लॻे, इन हिसाब सां बि तमामु भली आहे। ऐं एवरेज जेका हिन जी आहे असां जेका माना ॿुधी आहे ॾिठी आहे 60 खां 65, 62, 58, 60, 62 मण खणी सघे थी। हीअ जेकॾहिं बॉर्डर जेके स्पाइक असां ॾिसंदासीं त अहिड़ा स्पाइक सॼे फील्ड में मूंखे ॾिसण में आया आहिनि। हिन पासे ॾिसो, तमामु हिकिड़ी बहितरीनु ग्रोथ वारी, हिन में माना ॼमु सुठो थींदो आहे। बहितरीनु वैराइटी आहे। टंडो जाम जी लोकेशन आहे। असां सां हिते गिरोवर आहिनि अब्दुल जब्बार मीरजत भा, उन जो ई फ़सुलु आहे। ॾाढी पाण महिनत कई अथनि। हिन सां गॾु जेको आहे इंटरक्रॉपिंग में लॻल आहे, शुगर केन जो किराब लॻल आहे। ऐं माशाल्लाह भली थी आहे, लाजिंग बि कोन थी करे। सेमी डार्क वैराइटी आहे, माना दरमियाने कद जी आहे। इन जे करे ऐं हिन जे वॾे में वॾो जेको आहे हिन जो स्टेम जेको आहे उहो थिक स्टेम चइबो आहे। माना एॾो मज़बूत स्टेम आहे जो हीअ लाजिंग हिन में ईअं सम्झो 0% आहे। हिन वैराइटी ही लॻल आहे 28 अक्टूबर ते 2023 ते। पर जेकॾहिं मां सम्झां थो हीअ जेकॾहिं 18 अक्टूबर ते लॻल हुजे या 15 अक्टूबर ते लॻल हुजे, उन हिसाब सां थोरो असां जेकॾहिं सीड रेट वधायूं था 50 kg, मां चवां थो जेकॾहिं असां 60 kg ते वञूं हा त हीअ अञा हिन जी परफॉर्मेंस अञा बहितरीनु हुजे हा। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। थैंक यू सो मच।